नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठठे में ख़बर ॾींदा हलूं त ठठे शहर में इंसान सोज़ वाक़ियो शहर जे बासरनि पारां मकली जे नौजवान खे यगमाल बणाए तशद्दुद करण बाद संदसि मुछूं, भेरूं ऐं मथे जा वार कूड़े ज़ख़्मी हालत में उछलाए फरार थी विया आहिनि। तज़लील जो निशानो बणायल नौजवान जे वालदा जो एहतजाज इंसाफ़ जो मुतालबो। मालूम थियो है त मकली जे रिहायशी नौजवान वाहिद मीर बैर खे 2 ॾींहं अॻु बासर चोरी जे इल्ज़ाम हणी ठठे शहर में खंबी खेसि न रुगो मारकुट कई पर संदसि मुछूं, भेरियूं ऐं मथे जा वार कुतर कुतर करे तज़लील कई है। हिननि आला अदालतनि खां इंसाफ़ जी घुर कई ऐं चयो आहे त मुंहिंजो पुटु कंहिं बि ग़लत कम में मुलविस नाहे, न संदसि किरदार ख़राब है, पर बासर चोरी जो कूड़ो इल्ज़ाम हणी इंसानी तज़लील कई है। औरत इंसाफ़ जी अपील कई है। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।